JWC जे मरकज़ी सदर ज़ुल्फ़िकार अली ख़ासकली चयो आहे त मौजूदा वक़्त में टिनि क़िस्मनि जी सहाफ़त हली रही आहे। हिकु मज़ामती, ॿी मुफ़ाद परस्ती वारी, टी चापलूसी वारी। ऐं बदक़िस्मती इहा आहे जो चापलूसी वारी सहाफ़त मौजूदा दौर में उरूज ते आहे, पर हक़ीक़त इहा आहे त इन सहाफ़त में इज़त ऐं एहतराम नाहे। हू सकण प्रेस क्लब में नवनि चूंडिजी आयल उहिदेदारनि खे अजरकूं ओढाए खेनि मुबारकूं ॾियण वक़्तु ॻाल्हाए रहियो हो। हिन चयो त सकण शहर शुरूअ खां वठी मज़ामती शहर रहियो आहे, जंहिंमें सकण प्रेस क्लब जो पिणु अहम किरदारु आहे। असां सदाईं सकण प्रेस क्लब खे साफ़ सुथरी सहाफ़त कंदे ॾिठो आहे। हिन इहो बि चयो त मां ख़ुशनसीबु आहियां जो मुंहिंजी तालीम ऐं तरबियत जो बुनियादु बि सकण शहर आहे। इन करे सकरन ऐं सकण प्रेस क्लब सां रूहानी रिश्तो जुड़ियल आहे। हिन चयो त JWC जे प्लेटफॉर्म तां पूरी सिंध वियो आहियां, जिते जी सूरत हाल ॾिसी अफ़सोस थींदो आहे। माण्हू तालीम ऐं सिहत समेत बुनियादी सहूलियतुनि ऐं ज़रूरतुनि खां महरूम आहिनि, पर JWC हर तबिके जी नुमाइंदगी करे संदुर वार करण जी कोशिश करे रही आहे। इन मौक़े ते सकण प्रेस क्लब जो सदर रज़ा मोहम्मद सियाल, सीनियर नायब सदर गुल मोहम्मद लगारी, जॉइंट सेक्रेटरी राजकुमार और इंफॉर्मेशन सेक्रेटरी सज्जाद अली मंगसी, फिनांस सेक्रेटरी गुलाम हैदर सोलंकी, गुलाम नबी मल्हा ऐं काज़ी जावेद सनाई पिणु मौजूदु हुआ।